सिमरन भलीकार ऐं आहियां सुभान खोसो। अॼु हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। कशमोर ज़िले जो इलाइक़ो आहे बख्शापुर। उते माटर गोलो फाटण सबबि 4 जेके मासूम ॿारड़ा आहिनि उहे अजल जो शिकार थिया आहिनि। 3 जेके मासूम ॿार आहिनि उहे ज़ख़्मी आहिनि। ही उन्हनि ॿारनि जी उमिरि रांदीका खणण जी हुई। उन्हनि जे हथनि में ही माटर गोलो आयो जेको फाटण सबबि ही ॿार जेके आहिनि अजल जो शिकार थिया आहिनि। ही उहो इलाइक़ो आहे कशमोर कंदकोट जिते जा माण्हू हिकु धाड़ियल कल्चर खां धाड़ियल राज खां परेशान आहिनि, त ॿिए तरफ़ क़बीलाई जेके झेड़ा आहिनि उहे ख़तमु थियण जो नालो न पिया वठनि। ही माटर गोला, ही जदीद हथियार आख़िर हिननि माण्हुनि ताईं कीअं पहुचनि था, केरु पहुचाए थो, ऐं ही जेके मासूम ॿार अजल जो शिकार थिया आहिनि आख़िर हिननि जो खून जो हिसाबु केरु ॾींदो। इन सॼे मामले ते अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कबी। असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे रशीद सुमरो साहिब आहिनि, असांजा रिपोर्टर आहिनि कंदकोट जा। उन सां गॾु सरदार मोहम्मद सलाह गोलो साहिब आहिनि, गोला बिरादरी जा सरदार आहिनि। उन्हनि असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। डॉक्टर मेहरचंद साहिब आहिनि, सदर आहिनि शहरीतात कंदकोट जा। उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। तव्हां टिनी महिमाननि जी महिरबानी। कुझु देरि में ज़िले कशमोर जा ज़िले कौंसिल जा चेयरमैन गुलमोहन जखराणी साहिब उहे असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कंदा। रशीद सुमरो साहिब, मां तव्हां ॾींदुसि ही अफ़सोसनाक जेको वाक़ियो आहे कहिड़े इलाइक़े में पेश आयो आहे, उहो इलाइक़े जा जेके ॿारनि जा वारिस आहिनि उहे छा ॿुधाइनि था, पुलिस छा थी ॿुधाए त इहो हथियार कहिड़ो हुयो? जी बिल्कुलु, ही कशमोर ज़िले जो बख्शापुर थाणे जी हद आहे। ज़ोरगढ़ वेझो ॻोठ इमामदीन गोलो जी जिते जेके मालवंद ॿारड़ा हुआ जेके माल चराए रहिया हुआ, त उन्हनि खे उते हिकु ज़मीन मां माटर गोलो हथ आयो जंहिंखे उहो खेॾी रहिया। उन्हनि खे ख़बर न हुई त आख़िर ही छा आहे। ऐं जेको माटर गोलो फाटण सबबि जेके आहिनि 4 ॿारड़ा जेके आहिनि उहे मौक़े ते शहीद थी विया, जॾहिं त 3 ॿारड़ा जेके आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि। हिननि ॿारनि जी उमिरि जेकी आहे उहा 14 खां 16 साल ताईं जी उमिरि जा ही ॿारड़ा आहिनि, जेके अॼु हिन अफ़सोसनाक जेको आहे माटर गोले फाटण सबबि जेके आहिनि उहे अजल जो शिकार थिया आहिनि। जॾहिं त पुलिस वाक़े वारे हंधि पहुती, उन पंहिंजी जेकी तफ़्तीश कई, उन पुलिस जो चवणु आहे त बम डिस्पोज़ल जेके टीमूं आहिनि उहे असां घुरायूं आहिनि, जांच करे रहिया आहियूं। जॾहिं त जेके ॻोठाणा आहिनि उहे ॿुधाइनि पिया त जेके मासूम ॿारड़ा हुआ माल चराए रहिया हुआ, त हिननि खे को गोलो हथ आयो जंहिंसां उहो खेॾी रहिया हुआ, त अचानक उहो फाटी पियो। जंहिं सबबि जेके 4 ॿारड़ा आहिनि जंहिंमें दीन मोहम्मद गोलो आहे, कशाब गोलो आहे, बरकत गोलो आहे, काला गोलो आहे, इहे जेके आहिनि मौक़े ते जेके आहिनि इहे फ़ौत थी विया। जॾहिं त बाबर जेको गोलो आहे, तारिक गोलो आहे, शबीर अहमद गोलो आहे, उहे सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन खे वेझी इस्पतालनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। जॾहिं त पुलिस जी जेकी वॾी नफ़री जेकी आहे उहा मौक़े वारे हंधि पहुती, बम जेके स्क्वाड जूं टीमूं आहिनि उहे मौक़े ते पहुतियूं। जॾहिं त हिन धमाके सबबि जेको आहे त इलाइक़े में वॾो ख़ौफ़ वारो जेको माहौल हुयो उहो छाइजी वियो। जॾहिं त इतला इहा आहे त गोलो जेको पयल हुयो उनखे खणी ॿारड़ा खेॾी रहिया थी फाटी पियो। जॾहिं त असल मसइलो इहो आहे त क़बाइली झेड़ा आहिनि उहे ई असल में जेको वॾो जेको आहे त मसइलो आहिनि, जंहिं सबबि उहे जेके ॻोठाणा आहिनि पुलिस जे ख़ौफ़ खां या को हिक ॿिए जे झेड़े में जेके हिक ॿिए खे हणनि था, उहो को ज़मीन में किरे थो त उहे ॿारड़ा खणी खेॾनि था त उहो फाटी पए थो। मासूम ॿारनि खे ख़बर त न आहे ही नुक़सानकार शइ आहे या कहिड़ी शइ आहे, पर असल में हिते कंदकोट कशमोर ज़िले में तक़रीबन जेके बि क़ौमूं आहिनि उहो क़बीलाई झेड़ल में वरतल आहिनि। जीअं त सब्ज़ोई चाचड़नि जो क़बीलाई झेड़ो हलंदड़ आहे, जंहिंमें 12 ॼणा क़तल थी चुका आहिनि। बंगवार ऐं भोटा बिरादरी जो तकरार हलंदड़ आहे, जंहिंमें 6 ॼणा क़तल थियल आहिनि। खोसा गोला तकरार हलंदड़ आहे जंहिंमें 2 क़तल थियल आहिनि। महार सब्ज़ोई जो झेड़ो हलंदड़ आहे, जंहिंमें 8 क़तल थियल आहिनि। बंगवार मामदाणी तकरार हलंदड़ आहे, हिकु औरत समेत 5 खां वधीक माण्हू जेके आहिनि उहे क़तल थियल आहिनि। गोला बंगवार तकरार हलंदड़ आहे, जंहिंमें 3 ॼणा क़तल थियल आहिनि। गोला जखराणी तकरार हलंदड़ आहे, जंहिंमें बि ॿुधायो पियो वञे 2 ॼणा जेके आहिनि क़तल थी चुका आहिनि। डोमकी ऐं बंगवार बिरादरी में बि झेड़ो हलंदड़ आहे, जंहिंमें 8 खां वधीक क़तल थियल आहिनि। असल में ही जेके क़बीलाई झेड़ा आहिनि, हिन में जॾहिं फायरिंग थिए थी, को वाटर गोलो आहे या को हैंड ग्रेनेड आहे काथे मिस थिए थो, त उनखां पोइ उहे ॿारड़ा जेके आहिनि उहे खणी करे खेॾनि था, त उन हादसो वाक़ियो थिए थो। कुझु साल पहिरियां बि अहिड़ो वाक़ियो पेश आयो हुयो दौरानी थाणे जी हद में।
जिते सब्ज़ियुनि जे घर वेझो जेको आहे टमाटर गोलो किरियल हुयो उहो फाटो हुयो। उन में बि जेको आहे सिख खां वधीक मासूम ॿारड़ा जेके हुया उहे फौत थी विया। वॾो अफ़सोसनाक ही अॼु वाक़ियो पेश आयो आहे। पूरो कश्मीर कंदकोट ज़िलो जेको आहे त ॾुख जो इज़हार करे रहियो आहे। ठीकु आहे, शहरी इहे चई रहिया आहिनि त थी सघे थो त ही माटर गोलो या त उते को पुरियल हुजे, ठीकु आहे, ठीकु आहे। रशीद सुमरो साहब तव्हां सां गॾु लाइन ते ई रहो। सरदार मोहम्मद सलाह गोलो साहब, मां तव्हां ॾे ईंदुसि। हिकु त अफ़सोसनाक वाक़ियो आहे, तव्हां गोला बिरादरी जा सरदार आहियो, तव्हां असां ॾुख जो इज़हार कयूं था। इहो ॿुधाइजो सर, छा ॿुधाइनि था जेके वारिस आहिनि, उहे तव्हांखे छा ॿुधायो आहे हिन वक़्तु जेका इब्तिदाई गोलो इन्हनि बिरादरी जेके तव्हांजी गोला बिरादरी आहे उन्हनि त जेको जहिड़ो छा तव्हांजो बि जेको आहे त जखराणी बंगवार बिरादरी सां जहिड़ो हलंदड़ आहे हथियार हिन जो पंहिंजो, जंहिंजी रशीद ॿुधाए पियो त किथां आयो, मिस थियो ऐं पोइ ही ॿारनि जे हथ में छा हिन वक़्तु ताईं इब्तिदाई छा रिपोर्ट तव्हां वटि आहे साईं? मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त इहा त हक़ीक़त आहे। असांजो ज़िलो कश्मीर आहे उहा तव्हां ख़बर आहे क़बाइली जहिड़नि जे हवाले सां जी इहे सॼो पूरो ज़िलो जेका आहे इन क़बाइली जहिड़नि जे वर चढ़ियल आहे। मां सम्झां थो का अहिड़ी क़ौम कान्हे जंहिं क़ौम जी जेका कंहिं न कंहिं जो क़ौम सां जहिड़ो न हुजे। का अहिड़ी क़ौम सारे कान्हे ऐं क़त्ले आम ईअं थो थिए, मतिलबु कंहिं मां उनजी छा तव्हांखे आख़िर ॿुधायां, उहो ॾींहुं ख़ाली कोन्हे जो हिकु या ॿ या चारि क़तल न थियनि। ॻाल्हि इहा आहे त इहा हक़ीक़त आहे त इहा क़बाइली जहिड़ा जेके आहिनि त असांजे ज़िले कश्मीर में काफ़ी अरसे खां वठी हलंदड़ आहिनि, उन ते का कंट्रोल कोन थो थी सघे। तो ही बि असांजी क़ौम बि जेका आहे ॿ चारि क़ौमूं आहिनि, उन्हनि क़ौमुनि सां असांजे क़ौम जी बि क़ौम जो बि जेको क़बाइली जहिड़ो हलंदड़ आहे। हाणे जेका हक़ीक़त तव्हां पुछो था पिया, ही जेको अॼु वाक़ियो थियो जी बेहद अफ़सोसनाक ही हिकिड़ो वाक़ियो आहे। उनमें जेका आहे त चारि ॿारड़ा जेके वीचारा उहे शहीद थी विया आहिनि जी ऐं टे ॿारड़ा जेके आहिनि उहे शदीद ज़ख़्मी थिया। हाणे इन में जेका आहे इहो हिकिड़ो लिंक रोड आहे, जेको हिकिड़ो रस्तो आम हिकिड़ो रस्तो आहे, उन रस्ते जे हिकबर में जेका आहे इहो हिकिड़ो गोलो हथ आयो, जंहिंमें जेका आहे ॿार त उन शइ खे कोन पिया सुञाणे सघनि, छो जो इहे ॿार जेके हुया पंहिंजा माल मवेशी सुबुह जो जीअं कढंदा आहिनि उन्हनि खे चाराइण लाइ उहे वठी काए वेंदा आहिनि पंहिंजे घर खां कढी करे। उते इहो गोलो जेको आहे त हुनखे हथ आयो, उनखे हथ अचण सां जेका आहे उहो गोलो फाटी पियो, जंहिंमें जेका आहे उहे चारि ॿारड़ा वीचारा जेके आहिनि उहे शहीद थी विया, टे ज़ख़्मी थिया। हाणे ॻाल्हि इहा आहे त इहा हिकिड़ी का साज़िश आहे। मां नथो सम्झां त इहो हिकिड़ो इतफ़ाक़ चइजे, इतफ़ाक़ ते हिनखे नथा चई सघूं। हीअ हिकिड़ी साज़िश आहे जेका इहा साज़िश तहत हिते जेका हिकिड़ो गोलो रखियो वियो आहे, जंहिंमें जेका आहे त असांजी क़ौम ॿारनि खे इहो नुक़सानु पहुतो आहे। हाणे इहो नुक़सानु आया अॻिते ॾिसिजे त उहा पुलिस छा इन में कहिड़ी मदद थी करे। हाणे उहो सॼो पुलिस जे हवाले आहे मसइलो, उनजो पोस्टमार्टम वग़ैरह बि थी वियो आहे। अल्लाह इन जी जेका असां एफआईआर बि कराईंदासीं। पोइ पुलिस जो कमु आहे त पुलिस छा कंदी ऐं पंहिंजे तरीक़े सां हिकिड़ो पंहिंजो जेका आहे क़ौमी वारे हिसाब सां उहा बि असां पंहिंजे तरफ़ां बि कोशिशि कंदासीं त इहो जेको असांखे हेॾो सारो जेको नुक़सानु असांजो थियो आहे उनजो ज़िमेदार केरु आहे। ठीकु आहे, इहा ई आहे। अच्छा सरदार साहब, ही तव्हांजो जेको ज़िलो आहे उनमें सभु जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उनजो तालुक़ु पीपुल्स पार्टी सां ऐं जेके बि सरदार बिरादरान हुजनि, तव्हां पाण पंहिंजे क़बीले जा सरदार आहियो, साॻे टाइम ते तव्हां हुनजा इत्तेहादी बि आहियो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे MPAs MNAs जा। तव्हां बि अगरि बेबसी जो इज़हार कयो त पोइ आख़िर ही जेको जहिड़ा ही जेके क़बीलाई जहिड़ा केरु ख़तमु कराईंदो साईं? पोइ साईं ॾिसो त क़बीलाई जहिड़ा जेके आहिनि सिर्फ़ु मां सम्झां थो त इहा त हक़ीक़त आहे, इहा त सभ जे मथां हिकिड़ी ज़िमेवारी आहे, सभ जी ज़िमेदारी आहे। सियासी जेके असांजा नुमाइंदा आहिनि, अलाह उन्हनि खे ख़ुशि रखे, हू त पंहिंजे कमनि कारनि में पूरा लॻा पिया आहिनि। मां सम्झां थो कंहिं क़ौम लाइ उन्हनि खे का एहसासु कोन्हे। बाक़ी जेका आहे त हाणे हिन वक़्तु जेका गवर्नमेंट आहे, असल त मां सम्झां थो त ही गवर्नमेंट जो कमु आहे त अगरि जेकॾहिं गवर्नमेंट चाहे त क़बाइली जेके जहिड़ा झगड़ा आहिनि पंहिंजो जेको आहे उन्हनि ते कंट्रोल थी सघे थो पियो। हितां जा इलाइक़े जा जेके मोहतबर आहिनि, सरदार आहिनि, उन्हनि जी बि हिकिड़ी ज़िमेवारी थिए थी त पंहिंजो जेको आहे उहे अगरि पंहिंजो हिकिड़ो सुठो किरदारु अदा करनि त मां सम्झां थो इहे हालात जेके आहिनि क़बाइली जहिड़नि वारा, इहे जेके आहिनि त क़बाइली जहिड़ा
उनमें कंट्रोल थी सघे थो, हालात बहितर थी सघनि था पिया। साईं जी तव्हांजो बि तमामु सुठो वोट बैंक आहे, तव्हां वटि इहे सरदार भोतार वोटनि जे सिलसिले में हूं भले तव्हां ॾे न अचनि, पर इलेक्शन वारी मौसम में त तव्हांजे अॻियां पोयां इहे रहंदा ई आहिनि। छा ईअं नथा चई सघूं त तव्हां इहे शर्त रखी छॾियो अॼु असांजे प्रोग्राम में त भई जेसीं ताईं हीअ जेके क़बीलाई जहिड़ा आहिनि ख़तमु न कराईंदो तेसीं ताईं तव्हांखे वोट में न कंदासीं? साईं उहो मां क्लियर करे त उनजी ज़िमेदारी ज़रूरु आहे, जी ज़िमेदारी ज़रूरु आहे, उन्हनि ताईं ॻाल्हि ज़रूरु पहुचे बि थी ऐं अखियुनि सां ॾिसनि बि था, उन्हनि कननि सां इहे सभु ॻाल्हियूं ॿुधनि बि था। जी पर ॻाल्हि इहा आहे त उनखे मां सम्झां थो शायदि एॾो अहसासु न हुजे, छो जो अहसासु जेकॾहिं हुजे हा इन नुमाइंदनि खे त मां हिन वक़्तु जेका आहे कम से कम असां ॾे हिकिड़ी फ़ोन कनि हा, असां वटि को अचे हा, असांजी का हमदर्दी करे हा, हुनजो ॾुख जो को इज़हार करे हा, उहा शइ हिन वक़्तु ताईं कान थी आहे जेका मां सॼो ॾींहुं गुज़री वियो आहे। हिकिड़ी फ़ोन बि असांजा जेके आहिनि नुमाइंदा असांजे इलाइक़े जा, असांजे ज़िले जा, हिकिड़ी का फ़ोन बि न आई आहे। बहरहाल अलाह उन्हनि खे ख़ुशि रखे, सो असां इहा उमेद वरी बि गवर्नमेंट पुलिस में ज़रूरु पुलिस नाउमीद न आहियूं, सही, और गवर्नमेंट जी हिकिड़ी ज़िमेदारी बि आहे त अहिड़े क़िस्म जा जेकॾहिं अगरि का नुक़सानात थियनि था पिया उनजे लाइ जेका आहे त गवर्नमेंट पंहिंजे तरफ़ां उहे उपाउ वठनि ऐं पुलिस पंहिंजो जेको आहे सुठो किरदारु अदा करे। इहे माण्हू जेके बि ॾोहारी आहिनि जिन्हनि खे अहिड़े क़िस्म जूं साज़िशूं जेके कनि था पिया उन्हनि खे वाइखो करनि। ठीकु आहे। अच्छा आख़िर में सरदार साहिब मूंखे इहो ॿुधाइजो, अक्सर वक़्तनि ते इहो इल्ज़ाम लॻंदो आहे त जेके बिरादरियुनि जा सरदार आहिनि उहे नथा चाहिनि त को जेके जहिड़ा आहिनि इहे ख़तमु थी सघनि, तव्हां छा चवंदो साईं इन इल्ज़ाम में केतिरी सदाकत आहे? साईं सरदार जेकॾहिं चाहिनि त इहा हक़ीक़त आहे, सरदार सभु जेके आहिनि पंज ई आङुरियूं बराबरि आहिनि कोन। ठीकु आहे, हर सरदार जी पंहिंजी हिकिड़ी सोच आहे। सरदार अगरि जेकॾहिं टोटल सभु गॾिजी सॼी करे कोशिशि कनि त मां सम्झां थो इहो को एॾो ॾुखियो कमु बि कोन्हे जो सरदार चाहिनि ऐं इहे ख़ैर न थियनि, पर लॻे कोन थो। सरदार जेके आहिनि कंहिंजो कहिड़े तरफ़ आहे कंहिंजो कहिड़े तरफ़ आहे, इन जे लाइ जेका आहे त इहे मसाइल जेके आहिनि क़बाइली जहिड़नि जे हवाले सां तॾहिं जेके आहिनि त उहे हल कोन था थियनि। ॿी ॻाल्हि इहा त पुलिस जेका आहे इन मामले में का ख़ासि किरदारु अदा कोन थी करे। हाणे जेकॾहिं को माण्हू इंसान को मरे थो पियो, माण्हू मरनि था पिया वीचारा नाहक, त उनजे लाइ पुलिस जेका आहे का ख़ासि एक्शन नथी वठे। अगरि जेकॾहिं पुलिस उन पंहिंजो सुठो किरदारु अदा करे त मां सम्झां थो त उहो इलाही ठापुर अची सघे थो, ख़तमु त खणी कोन थो थी सघे, इलाही ठापुर अची सघे थो पियो। ठीकु आहे, सो इन मुंहिंजी गुज़ारिश इहा ई आहे। ठीकु आहे, ठीकु आहे, वॾी महिरबानी सरदार मोहम्मद सलाह गोलो साहिबु, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। नाज़रीन तव्हां असांजो जेको आहे मोहम्मद सलाह गोलो साहिब जी गुफ़्तगू, डॉक्टर साहिबु मां तव्हां ॾे ईंदुसि, तव्हां बि सरदार मोहम्मद सलाह गोलो साहिब जी गुफ़्तगू ॿुधी, तव्हां ॾाढा मुतहरिक हूंदा आहियो, ख़ासि तौर ते विच में तव्हांजो सुठो किरदारु हो, जेको धाड़ियल कल्चर हो उन ख़िलाफ़ु एहतजाज कयो ऐं सुठे असराती अंदाज़ में तव्हां पंहिंजो जेको मौक़िफ़ आहे उहो रखंदा रहिया आहियो। हीअ जेको क़बीलाई जहिड़ा आहिनि साईं, छा सम्झो था हीअ ख़तमु छो नथा थियनि? जड़ छा आहे आख़िर? कीअं हीअ जेको हीअ फ़साद हीअ जेको सिंध मां जेको नासूर आहे इहो कीअं ख़तमु थींदो? पहिरें त मां तव्हांजे इन तवसुत सां, चैनल जे तवसुत सां गुलाब बिरादरी जे इन अंधोनाक वाक़े ते, दुखदायक वाक़े ते उन सां ताज़ियत बि कंदुसि, अफ़सोस बि कंदुसि, ऐं उन सां गॾु गॾु सरदार साहिब जी जेकी ॻाल्हि हुई त गवर्नमेंट असांजे लाइ सख़्त कंदी, मां त सिर्फ़ु इहो सुवालु कंदुसि त गवर्नमेंट में वेठल केरु आहे? गवर्नमेंट में वेठल इहे ई असांजा MNA MP, असांजा सेनेटर्स ऐं असांजे इलाइक़े जा सभु सरदार जेके आहिनि उहे पंहिंजो क़ौमी ऐं सूबे असेंबली जा मेंबर आहिनि। मां त इहो उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त इस्लाम जी अगरि तव्हां उनखे ॾिसो त हिकु इंसानियत जो क़तल जेको आहे सारी इंसानियत जे क़तल जे बराबरि आहे। त तव्हांजे मथां इहो बार अलाह ॿ तरीक़े सां रखियो आहे। हिकु त इहो तव्हां सरदार आहियो, सरदार जो मतिलबु इहो हूंदो आहे त तव्हां पंहिंजी क़ौम जा, पंहिंजे कबीले जा मालिक ऐं कबीले जा फादर आहियो। उन खां अलावा तव्हांखे वरी ॿी जेकी पोस्ट मिली आहे वोटनि जे ज़रिए, तव्हां इलेक्शन में कामयाबु थी करे तव्हां उन्हनि जी उते रहनुमाई करियो था, तव्हां उते रहबर बणिजी करे उनजो वञो था। मूंखे नज़र नथो अचे त इहा कंहिं बि तरीक़े सां इहे पंहिंजे फ़र्ज़ खे अदा करण में कामयाबु थिया आहिनि। असां त बारहा इन्हनि खे मिंथ मेड़ बि कंदा रहिया आहियूं, बारहा इन्हनि खे चवंदा रहिया आहियूं त ख़ुदा तव्हां सरदार पंहिंजे सियासी इख़्तिलाफ़तनि खे भुलाए करे, पंहिंजी सभु शइ खे भुलाए करे
असांजे इन मूज़ी मर्ज़ खे ख़तमु करण जी कोशिशि करियो। इहो एॾो मर्ज़ आहे सर, ॾिसो न, हीअ असांजा जेके ॿारड़ा शहीद थिया इहे असांजा मुस्तक़बिल हुया, ऐं उन सां गॾु गॾु तव्हां अगरि वञो असांजे बाराड़ी जे इलाइक़े में त इन्हनि क़बाइली झेड़नि जी वजह खां तालीम ख़तमु, सिहत ख़तमु, तव्हांजी ज़राअत ख़तमु, तव्हांजो रोज़गार, तव्हांजी माइशत, तव्हांजी इंसानियत ख़तमु, सभु शइ ख़तमु आहे। हाणे नंढड़ो ॿारु जेको आहे उहो खेॾणो बि वठे थो त उहो क्लाशनकोफ जो वठे थो, उहो रेलगाॾी या जहाज़ जो नथो वठे, छो जो उनजो जेको ज़हन आहे उहो उन तरफ़ मोड़ियो वियो आहे। मूंखे ॿुधायो त जॾहिं असांजे ॿार जो ज़हन, कचो ज़हन इन तरफ़ मोड़ंदो त उहो काॾे वेंदा। नंबर ॿ, गवर्नमेंट आख़िर कहिड़े मर्ज़ जी दवा आहे? आख़िर उहा छा थी करे? हेॾा वॾा क़तल थियनि था, हेॾा वॾा सान्या थियनि था, इहे वीचारा ॿारड़ा जंहिंजी उमिरि खेॾण सां उनजी हुई, खेॾण जी हुई, उहे वीचारा उनखे खेॾणो सम्झी करे खेॾनि पिया। आख़िर इहो सम्झ में नथो अचे त मां IG साहिब सां हिकु वक़्त में सुवालु कयो हुयो, आया हुया पंहिंजे मिनिस्टर साहिब सां गॾु थी करे। मां उन्हनि खां इहो सुवालु कयो त बाबा ॿी ॻाल्हि त छॾियो, मूंखे सिर्फ़ु इहा सुवाल जो जवाबु ॾियो त इहो इन्हनि खे हथियार, इन्हनि क्रिमिनल्स खे कीअं ऐं केरु पहुचाइनि था। ऐं ॿिए नंबर ते ॻाल्हि इहा आहे त अहिड़ा हथियार बि उते आहिनि जंहिंजे हलाइण जे वास्ते बि वॾी प्रैक्टिस खपंदी आहे। आख़िर उहे प्रैक्टिस किथां वठनि था, कहिड़े तरीक़े सां उनखे सही तरीक़े सां निशानो हणनि था, कहिड़े तरीक़े सां करनि था। छा गवर्नमेंट अगरि चाहे त हू, मां सम्झंदो आहियां त 2 ॾींहंनि जो कमु बि न आहे, सभु शइ करे सघे थी। इन ख़ातिर मां ॿिन्हिनि खे ॾोही करार ॾींदुसि त इहा इन में गवर्नमेंट बि ॾोही आहे ऐं इन में असांजा सरदार बि जेके आहिनि उहे ॾोही आहिनि, छो जो उहे अगरि पंहिंजे क़बीलाई झगड़े खे ख़तमु नथा करे सघनि त उहे आख़िर कंदा छा? इन ख़ातिर मां इहा रिक्वेस्ट कंदुसि तव्हांजे प्लेटफॉर्म तां त ख़ुदारा हाणे अॻिले दफ़े SP साहिबु असांखे सरदार मोहम्मद सलाह ख़ान असां सभु मोतबर माण्हू, साईं बशीर शाह साहिबु, SP साहिबु बंगवार ऐं भुटे जी जेकी पाण में तकरार आहे उनखे ख़तमु करण जे लाइ असांखे मोकिलियो। असां वञी करे उते मिंथमेड़ कयोसीं। असां चऊं था त मिंथमेड़ जे अलावा इहा बि हुजे त गवर्नमेंट जो बि कोई अहिड़ो शइ ठहिणु खपे, कानून ठहिणु खपे, हिकिड़ो माण्हू जंहिंखे क़तल करे थो उनजो इहो बहानो न थियणु खपे त क़बाइली जहिड़ो क़तल करे हले वियो त उन्हनि खे माफ़ी आहे। ही शुड बि पनिश्ड, उनखे कानून जे दायरे में आंदो वञे ऐं FIR उनजे ख़िलाफ़ कटी वञे जेके उन में मुलविस आहिनि, ताकी उन्हनि खे करार वाक़ई सज़ा मिले। ॾाढा 15-20 माण्हू जे ख़िलाफ़ FIR कटिबी आहे, उनजो कोई बि असरु न हूंदो आहे। मां शरीता जी तरफ़ां इहा मुहिम हलाई आहे। असां पंहिंजे ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जी तरफ़ां, जंहिंमें असांजा सभु दोस्त गॾु आहिनि, उन्हनि सां असां इहा मूवमेंट हलाई आहे त असांजा हिते क़बाइली जहिड़ा ख़तमु थियनि। ऐं उन ख़तमु करण में मां सम्झां थो, जीअं असांजे जस्टिस सलाउद्दीन साहिबु चयो हुयो त सरदारनि खे हिकु पिच ते विहारियो, ॾिसो झगड़ा ख़तमु थींदा आहिनि या न थींदा आहिनि। इन ख़ातिर मां हाणे बि इहा ई तव्हांजे तवसुत सां, चैनल जे तवसुत सां अर्ज़ु कंदुसि त ख़ुदारा असांजे इलाइक़े खे जहन्नुम बणाइण खां रोकियो। ख़ुदारा असांजे इलाइक़े खे हिन दौर में जेको असांजो इलाइक़ो ज़रई इलाइक़ो आहे, इंतिहाई शादाब इलाइक़ो आहे, इंतिहाई ज़रख़ेज़ ज़मीन आहिनि, असां वटि दरिया आहे, असां वटि कचो आहे, उन सभिनि जी तबाही जो कारण जेको आहे उहो क़बीलाई झड़ा आहिनि। ऐं अॼु इहो जेको वाक़ियो थियो आहे इन में बि असांखे उहो क़बाइली झेड़नि वारो उहो अंसर नज़र अचे थो। ठीकु आहे, ठीकु आहे। डॉक्टर साहिबु तव्हां मूंसां गॾु ई रहो। असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे मीर गुलमोहन जखरानी साहिबु आहिनि, ज़िले काउंसिल जा चेयरमैन कश्मीर कंदकोट जा। गुलमोहन साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। गुलमोहन साहिबु, असां ॾिठो आहे अक्सर वक़्तनि ते त कश्मीर ज़िले में जेके क़बीलाई झेड़ा हलंदड़ आहिनि, जखराणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो हलंदड़ हो, उन्हनि जो ठाह कराइण में तव्हां ॾे उहो सॼी तव्हांजी कोशिशि सां उहो ठाह थियो, पर साईं हीउ जेको सिलसिलो आहे हीउ रुकिजे न पियो। छा सम्झो था साईं, आख़िर रियासत ही जेके झेड़ा आहिनि ही ख़तमु कराइण में छो नाकाम आहे साईं? झेड़ा तमामु ख़राबु आहिनि, ख़तरनाक आहिनि, सॼे मुआशिरे खे ख़राबु था कनि ऐं क्रिमिनल एलिमेंट बि क़बाइली झेड़नि जे आड़ में उहे वधनि था। तंहिं करे गवर्नमेंट जी इहा कोशिशि हूंदी आहे त अमन अमान क़ाइमु करण जे लाइ जेके क़बाइली झेड़ा आहिनि उन्हनि ते बि ख़तमु कजनि। उन सिलसिले में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सरकार कमेटियूं बि जोड़ियूं आहिनि। अॻु में तव्हांखे यादि हूंदो जॾहिं साईं काइमली शाह CM हो त उन्हनि बि हिकिड़ी कमेटी जोड़ी हुई, जंहिंमें मां बि हुयुसि, मीर हज़ार ख़ान बिजाराणी उहे बि हुन में हुया।
ऐं उन सिलसिले में असां एफर्ट्स बि वरिता। कुझु वॾा वॾा झेड़ा ॾिना, उन्हनि में सुलह बि थी आहे। तव्हां ख़बर आहे हया जखरानी जो तमामु वॾो झेड़ो हो, उन लाइ कोशिशि कयोसीं, तंहिंमें इलाही जानियूं ज़ाया बि थी वियूं, पर नेठि पोइ सुलह थियो। अहिड़े तरीक़े सां कंडराणी जखरानी जो झेड़ो उहो बि तमामु ख़तरनाक हो, ऐं तव्हांखे यादि हूंदो उन में बि असां भॼ डुक कई, मेड़ मिनत कयासीं, नेठि बि आमादा कयोसीं, हिकिड़े जाइ ते वेठा, उहो बि ख़ैरु थियो। अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जीअं हाणे तव्हां जखराणनि जो मिसाल ॾिनो, इहो बि तमामु 20 साल पुराणो जंग हो, ऐं हिन में इलाही नुक़सान थिया आहिनि, मुआशी नुक़सान बि थियो आहे, ज़मीनूं विकिणी छॾियऊं, ऐं के पंजाब जे बहावलपुर इलाइक़े में विया हलिया, के चौसा जे पासे हलिया विया, दरबदर थिया, जंहिंमें एजुकेशन बि तबाह, पंहिंजो मुआशरे में बि अहिड़ी हालत हुजे। त तंहिंजे करे साईं असांजी हाणे बि कोशिशि हूंदी असां जेके बि इहे क़बाइली झेड़ा आहिनि उहे ख़तमु कराइजनि, वरी मेड मिल्क जे ज़रिए बि। हेॾो जीअं डॉक्टर साहब चए थो मेहरचंद साहब, उहो सही आहे, त हुन लाइ इंतज़ामिया बि पंहिंजो तारफ़ ज़रूरु वठंदी, छाकाणि हिकिड़ो ॾोह जॾहिं थिए थो, खून थिए थो, उन जो कलम आहे 302, उहो कहिड़े बि लिहाज़ सां थिए, खून जो जज़ा सज़ा बि साॻी आहे। हिकिड़ी आहे न, हिकिड़े खून जो सज़ा ॿियो आहे, ॿिए जो टियों आहे, ऐं सज़ा आहे मौत आहे खून जी सज़ा। त तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में गवर्नमेंट बि पंहिंजा एफर्ट वठंदी, ऐं असां जेके ॿाहिरियां जेके आहियूं उनमें समाजी दोस्त आहिनि, जीअं डॉक्टर मेहरचंद वारा आहिनि, शहरी एक्शन कमेटी आहिनि, त चङा मुड़ुस आहिनि, उन्हनि सभिनी सां गॾिजी असां कोशिशूं पंहिंजूं वठूं था की इन बुरे बीमारी मां जान छॾाए सघूं पंहिंजी धरती। अच्छा गुलमन खान साहब, तव्हां कबीलाई माण्हू बि आहियो, तव्हांजो कश्मीर सां तालुक़ु आहे, साॻे टाइम ते तव्हां ज़िले काउंसिल जा चेयरमैन बि आहियो, मीटिंग्स थींदी हूंदियूं डिप्टी कमिश्नर सां, आला अमलदारनि सां, छा सही हुन वटि ॿुधाइनि था त आख़िरी जदीद जेके हथियार आहिनि ही माण्हुनि वटि पहुचनि कीअं था साईं? इहे जदीद हथियार त हाणे तव्हां ॾिसो कि इहो आम थी वियो आहे, ॿाहिरां उन जा पंहिंजा अहिड़ा के ज़रिया आहिनि जंहिंजे ज़रिए पहुचनि था, इहो त असांखे न ॿुधाए सघनि केरु थो पुॼाए, पर हिकिड़ी कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे त जेकॾहिं कचे में बि अहिड़ा वेपन्स वञी पहुता आहिनि जेके पुलिस वटि बि अहिड़ो जदीद असलो न आहे जेको उन्हनि वटि आहे, तंहिंजे करे इहो पंहिंजे जाइ ते तशवीश वारी ॻाल्हि आहे। उन जी बि इन्वेस्टिगेशन थिए था, ताईं वञणु खपे, उहे कहिड़ा सोर्स आहिनि जेके हिन वटि अहिड़ा वेपन्स पहुचनि था। अच्छा गुलमन खान साहब, तव्हां जी सरकार आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, तव्हां बि हुनजो हिसो आहियो, छा आला सतह ते इहे कश्मीर जा माण्हू इहा उमेद कनि पाकिस्तान पीपल्स पार्टी खां त को मथी सतह ताईं को सख़्तु जेके हुकुम जारी थींदा ऐं हीअ जेके झेड़ा आहिनि इहे ख़तमु करण लाइ कोशिशूं थींदियूं सरकारी सतह ते थियणु घुरिजनि, ऐं जेके धुरियूं जेके सरदार इन सॼे मामले में न अचनि त उन ख़िलाफ़ु एक्शन थियणु घुरिजे? न बिल्कुलु इन लाइ असांजी गवर्नमेंट सीरियस आहे। तव्हांखे ख़बर हूंदी त अॻु में चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब बाक़ाइदा डायरेक्शन ॾिना होम मिनिस्टर खे, IG खे, जेके ॿधी अची कश्मीर में तरसिया ऐं कुझु नोटेबल माण्हुनि सां बि मिलिया, सरदारनि सां बि मिलिया, सरदारनि खे बि इन ॻाल्हि लाइ उनखे इहा कयो अथऊं, तशवीश जो इज़हार कयो अथऊं, इन में तव्हां पंहिंजा एफर्ट्स वठो त जेके इहे क़बाइली झेड़ा आहिनि उनखे ख़तमु करायो। त बिल्कुलु सिंध गवर्नमेंट जी पहिरीं ऐं फर्स्ट प्रायोरिटी आहे इहे झेड़ा ख़तमु थियनि, क़बाइली सिस्टम जहिड़ो इहो बंदि थियणु घुरिजे। ठीकु आहे, वॾी महिरबानी गुलमन जखरानी साहब, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। अच्छा रशीद सुमर साहब, मां तव्हां ॾींदुसि हाणे, जीअं तव्हां गुलमन खान जी ॻाल्हि ॿुधी, डॉक्टर मेहरचंद साहब जी ॻाल्हि ॿुधी, मां डॉक्टर मेहरचंद साहब ॾे बि अचां पियो। मूंखे तव्हां ॿुधाइजो त हिन वक़्तु ताईं ही मौजूदा जेको पाण जॾहिं हाणे ॻाल्हायूं पिया त कहिड़नि कहिड़नि जेके बिरादरियुनि में झेड़ा आहिनि ऐं उहे सम्झो तव्हां ॿुधाए सघो था त केरु अगरि कोशिशूं करे त ही हिन धुरनि में ठा थी सघे थो? जी सुभान भाउ, जीअं त मां सरदार साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, गुलमन जखरानी साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, असल में हिते तक़रीबन जेके बि क़ौमूं रहनि थियूं तक़रीबन सभिनि क़ौमनि में क़बीलाई झेड़ा हलनि था। सही, असल में थिए ईअं थो, अगरि को ज़मीन जे मैटर में या को कारे जे मैटर में या कंहिं मैटर में को क़तल थिए थो त पोइ उहो क़बीलाई झेड़े में तब्दील थी वञे थो। जॾहिं क़बीलाई झेड़े में तब्दील थिए थो त पोइ माना बेगुनाह माण्हू क़तल थियनि था। इहो पोइ सिलसिलो जेको आहे उहो रुकिजी नथो सघिजे। अगरि केर बि क़तल करण वारी कहिड़ी बि क़ौम सां जो वास्तो हुजे, अगरि बर वक़्तु पुलिस उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई करे, अगरि कातिल गिरफ़्तार करे, त इन जेके क़बीलाई झेड़ा आहिनि उन्हनि जो न सिर्फ़ु ख़ात्मो थी सघे थो पर घटिताई बि थी सघे थी। असां वटि सब्ज़ोई चाचड़ बिरादरी जो सालनि खां तकरार हलंदड़ आहे, जंहिंमें 12 इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। बंगवार भोटा बिरादरी जो तकरार हलंदड़ आहे, जंहिंमें 6 खां वधीक जेके आहिनि उहे जानियूं जेके आहिनि उहे ज़ाया थी चुकियूं आहिनि। खोसा ऐं गोला बिरादरी जो तकरार आहे, जंहिंमें 5 खां वधीक जेके जानियूं आहिनि उहे ज़ाया थी चुकियूं आहिनि। मार सब्ज़ोई तकरार आहे, उन में बि जेको आहे त 8 खां वधीक जेके जानियूं आहिनि उहे ज़ाया थी चुकियूं आहिनि। बंगवार मामदानी तकरार आहे, उन में बि हिकु औरत समेत 5 खां वधीक जेके आहिनि माण्हू क़तल थी चुका आहिनि। गोला जखरानी तकरार आहे,
जंहिंमें 3 जेके आहिनि जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। गोला जखराणी तकरार आहे जंहिंमें 2 जानियूं जेके आहिनि ज़ाया थी चुकियूं आहिनि। सही ऐं उनखां अलावा डोमकी ऐं बंगवार बिरादरी जा में झगड़ो हलंदड़ आहे जंहिंमें बि जेको आहे त 2 खां वधीक क़तल थियल आहिनि। अहिड़ी तौर ते जेके बि क़ौमूं रहनि थियूं तक़रीबन सभु क़ौमनि में इहे जहिड़ा हलंदड़ आहिनि। हाणे ॻाल्हि असल इहा आहे त असां वटि तक़रीबन जेके बि सरदार रहनि था या असांजो जेके पीपल्स पार्टी सां जो वाबस्तो आहे MP हुजे या MNA हुजे उहे तक़रीबन असांजा जेके आहिनि उहे सरदार आहिनि उन जो कहीं न कहीं ज़ात सां वास्तो आहे। अगरि उहे सभु सरदार मुतहिद थियनि, हुकूमत त वैसे बि उन्हनि जी आहे, अगरि उहे जी चाहिनि उहे थी सघे थो, मुतहिद थियनि त इहे जहिड़ा न सिर्फ़ु ख़तमु थी सघनि था, बिल्कुलु जेके इहे ख़तमु थी सघनि था, पर ॾिठो इहो वञे थो काफ़ी शिकायतां असांखे इहे मिलनि थियूं त जेके ग़रीब आहिनि उहे मिंथूं करनि था सरदारनि खे, पर उन्हनि खे फ़ैसिले जूं तारीख़ूं नथियूं मिलनि। अगरि तारीख़ूं नथियूं मिलनि त पोइ वरी उहो जहिड़ो जेको आहे उहो वधे थो ऐं जेके उनमें क़तल में इज़ाफ़ो थिए थो। अगरि इहे सरदार सभु हिकु थी करे हिकु प्लेटफॉर्म ते बीहनि त काफ़ी इंसानी जायूं जेके आहिनि उहे ज़ाया थियण खां बची सघनि थियूं। केतिरा ई घर तबाह थियनि था, ॻोठनि जा ॻोठ तबाह थियनि था, पर इन क़बीलाई जहिड़नि जे करे बदमनी बि जेकी आहे त उहा बि वधे थी। जेको हाणे कंहिंजो अगरि खूनी जहिड़ो आहे उहो अगरि को क़तल करे थो त उहो वञी कचो वसाए थो, उनखां पोइ उहो मजबूर थी करे ॾोह जो रस्तो वठे थो। मेन जड़ असांजे कशमीर कनकोट ज़िले में इहे क़बीलाई जहिड़ा आहिनि। असां त इहो चवंदासीं हुकूमत खे त उहे एफर्ट वठनि ऐं इन्हनि जहिड़नि खे ख़तमु करण जे लाइ को कमेटी जोड़ी वञे ऐं सरदारनि खे पाबंद कयो वञे त पंहिंजी क़ौमनि में जेके जहिड़ा हलंदड़ आहिनि उन्हनि में ठाह कराए सुलह कराए त असांजो ही कशमीर कनकोट ज़िलो ज़री लिहाज़ सां तमामु ख़ुशहाल आहे ऐं एशिया जी वॾी में वॾी मंडी बि असां वटि आहे ऐं सुठी इनकम रखंदड़ ज़िलो आहे। पर क़बीलाई जहिड़नि जे करे तमामु पुठिते पइजी चुको आहे, तालीम मुकमल तबाह थी चुकी आहे, सिहत जूं किथे बि सहूलियतूं न आहिनि। हाणे जेके मासूम ॿारड़ा जंहिंखे किताब करणु खपे, कलम खणणु खपे, उन्हनि जे हथनि में हथियार आहिनि, उहे जेके आहिनि नुमाइश करनि था। इहो हिकिड़ो वॾो अफ़सोस जो मक़ाम आहे जो क़बीलाई जहिड़नि जे बिल्कुलु ईअं अफ़सोसनाक आहे। रशीद सां गॾु रहो। डॉक्टर साहब मां तव्हां ॾे ईंदुसि। सरदार मोहम्मद सलाह गोलो साहब सुठी ॻाल्हि कई भई सभु सरदार सभु वांगुरु हिकु बराबरि न आहिनि, बिल्कुलु ई ठीकु आहे। किथे न किथे जेके सियासी भोतार आहिनि, जेके सियासी सरदार आहिनि, त उहे किथे न किथे चाहींदा आहिनि त को अगरि मुखालिफ़ आहे त भले उहो कंहिं न कंहिं तरीक़े सां रगड़े में हुजे, पर छा असांजे माण्हुनि खे न सम्झणु घुरिजे? असांजे ईअं नथा सम्झो तव्हां त असांजे माण्हुनि जी अनाऊं बि आहिनि जेके जहिड़नि जो सबबु आहिनि? बिल्कुलु, मां तव्हांजी इन ॻाल्हि सां बिल्कुलु एग्री आहियां, पर ॻाल्हि इहा आहे त ॾिसो मूंखे अफ़सोस सां चवणो पए थो त ख़ुदा न ख़ास्ता कंहिं अमीर माण्हू पाण में उहो करनि था त उनजी तारीख़ बि जल्दी मिले थी, उन्हनि जो फ़ैसिलो जल्दी थिए थो, उन्हनि जा जेका बि थियनि था सभु शइ थियनि था। ग़रीब माण्हू वीचारो जॾहिं कूसजी वञे थो पोइ उन खां बाद इहो बराबरि करनि था त 5 क़तल हेॾे 5 क़तल होते, बाक़ी 2 बचा, हुनजा हेतिरा पैसा, उहो कहिड़े तरीक़े सां उन्हनि खे पैसनि सां राज़ी करे सघनि था? सर उन्हनि जे ज़ख़्मनि जे मथां इहो लूणु छिड़कण जे बराबरि आहे त ₹1 रुपयो ॾेई करे उन्हनि खे चवनि त बाबा हाणे बसि। ऐं ॿियो मां हिन खे क़बीलाई झोड़ा चवंदुमि, हिन खे क़ौमी झेड़ो मां कॾहिं न चवंदुसि सर, छो जो क़ौम बि शइ आहे, ट्राइब बि शइ आहे। गोला ट्राइब आहे, भंगवार ट्राइब आहे, जखराणी ट्राइब आहे, सभु ट्राइब आहिनि। इन्हनि खे हिननि क़ौमी उन जो ॾिनो आहे, इहो बि ग़लति आहे, इहो कॉन्सेप्शन ई ग़लति आहे, कॉन्सेप्ट इहो ग़लति आहे। इन ख़ातिर मां सरदार साहिबनि खे चवंदुसि त अगरि नेक नियत थियनि त मां नथो सम्झां त इन में असांखे वधीक ॾींहं लॻंदा, असांजा झगड़ा ख़तमु न थींदा, छो जो सरदार जे अॼु बि मां इहो दावा थो करियां त सरदार जंहिं बि क़बीलनि जा आहिनि उन्हनि सरदारनि जो अॼु बि उहे क़बीला बिल्कुलु मनो अन मञनि था। उन्हनि जे चवण खां कॾहिं बि पोइतो न रहंदा आहिनि, पोइते इन ख़ातिर रहंदा आहिनि जो उहे पंहिंजे उनखे इंसाफ़ चाहिनि था त असांजो अगरि कोई माण्हू क़तल थियो आहे त मूंखे उनजो इंसाफ़ मिले। इंसाफ़ सर ईअं थींदो आहे त आख़िर ॾिसो न, जेतिरा बि क़तल थियनि आख़िर टेबल ते वेहणो आहे, 5 क़तल थियनि या 50 क़तल थिए। जखराणी ऐं बुगटी जो झगड़ो 30 सालनि ताईं हलियो, आख़िर टेबल ते वेठा वञी, या कोई हिते जेके बि झगड़ा हलिया आहिनि टेबल ते वेठा आहिनि। उन टेबल जो हल जेको आहे न पैसनि सां सर जेको थिए थो उहो उन्हनि जे वसे नाइंसाफ़ी आहे। उन्हनि खे जल्दी में जल्दी मां रिक्वेस्ट कंदुसि पंहिंजे सरदारनि भोतारनि सां, जेके MP MNA असांजा नुमाइंदा बि आहिनि, उन सां रिक्वेस्ट कंदुसि त ख़ुदा तव्हांजे मथां इहो जेको बार रखियो आहे, इन बार खे तव्हां महिरबानी करे उते बि असांखे जवाबु ॾियणो आहे सर।
असां वटि अलाह खे असांखे जवाबु ॾियणो आहे। बिल्कुलु असां वञी करे जेको असांजे मथो मनसब तव्हां रखियो हुयो उन सां असां इंसाफ़ कयो अथसीं या न कयो अथसीं। मां सम्झां थो त अगरि इहे इंसाफ़ करणु चाहिनि त मां नथो सम्झां त 1 महीने खां वधीक लॻे। बाक़ी इहे ठीकु आहे। जेका कमेटियूं ठाहींदियूं आहिनि सर गवर्नमेंट जूं, इहे बिल्कुलु मां इन्हनि खे कमेटियुनि खे ईअं सम्झंदो आहियां त इहे कमेटियूं उन्हनि मामलनि खे ख़तमु करणु या उन मामलनि खे लय मिटी करण जे बराबरि हुजे। इन जे मथां एतिरो जल्दी एक्शन खयो वञे जो उते वेही करे हिकिड़ो अची करे असां वटि, मां इहो रिक्वेस्ट कंदुसि पंहिंजे IG साहिब खे, पंहिंजे मिनिस्टर साहिब खे, त अची करे असां वटि कैंप खणो। ॾिसो असां वटि छा आहे, जॾहिं असां वटि धार्मिक कल्चर हुयो बि असां चयोसीं कैंप खणो, उहे आया हुया 2 ॾींहं 3 ॾींहं उन खां बाद थी करे उन जे बारे में थियो सभु शइ। अॼु उन नासूर खां असांजी जान छुटी आहे। अॼु धाड़ेल कल्चर या पर्ची कल्चर जेको आहे उहो तमामु जेको आहे उहो अल्लाह जे फज़ल सां इन ई गवर्नमेंट कयो आहे, इन ई बोतारनि कयो आहे, इन ई इदारनि कयो आहे। हाणे बि मां इहो चवंदुसि ॿारहा आख़िर इन में तव्हांखे फ़ाइदो छा थो मिले? मुखालिफ़नि खे क़तल कराए अगरि कोई माण्हू फ़ाइदो वठे या कंहिंजो खून नाह करे फ़ाइदो वठे, मां सम्झंदो आहियां उन खां वधीक नुक़सानु उनखे दुनिया में न पहुचंदो। छो जो अलाह वटि जेको आहे चवंदा आहिनि त सभिनि खां वधीक रफ़्तार में कहिड़ी शइ पहुचंदी आहे, उहा मज़लूम जी आह हूंदी आहे। उहा मज़लूम जी जॾहिं आह निकिरंदी आहे त उहा हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनको पुछो न भई कहिड़ी आवाज़ आहे जेकी मथे पहुचंदी आहे ऐं उन खां मथे हूंदी आहे, त उन्हनि चयो मज़लूम जी आह। असां मज़लूम जी आह आहियूं सर। उहो चवंदा आहिनि त आवाज़ नकार है ख़ुदा, असांजी आवाज़ जेकी आहे न साईं उहा ख़ुदा जी आवाज़ आहे। असां इन्हनि खे पुकारियूं था, असां इन्हनि खे चऊं था त ख़ुदारा उन्हनि खे मञियो। इन इंसानियत जी इन जेकी खून जी होली रोज़ानो खेॾी वञे थी, इन खे बंदि करियो। इहो इहे ई करे सघनि था। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां अगरि ज़िक्र कयो त भई मुक्ति मदारी जो ठाह थी सघे थो, डॉक्टर साहब तव्हां साहब खे बि चवंदुसि, मुंहिंजो दोस्त आहे, मां बि पीपल्स पार्टी जो कारकुन आहियां। मां उन्हनि खे चवंदुसि त तव्हां ज़िले काउंसिल जा मेंबर आहियो, तव्हां रिस्पॉन्सिबल आहियो इन ॻाल्हि जा त ज़िले में वेही करे तव्हां अमन अमान जी सूरत हाल खे बहितर करण में पंहिंजो किरदारु अदा करियो। गवर्नमेंट बि तव्हां वटि आहे, सरदार बि तव्हां वटि आहिनि, इहे सभु तव्हां डिस्ट्रिक्ट काउंसिल जा मेंबर बि आहिनि, सभु शइ आहे, पंहिंजे इलाइक़े खां आयल आहिनि, हर बिरादरी जा आहिनि सर। अगरि इहे वेही करे सीरियसली थी करे सोचींदा त मां नथो सम्झां त इन मसइले जो हल नथो थी सघे। बाक़ी मां रशीद भाई जे इन ॻाल्हि सां बिल्कुलु आहियां त गवर्नमेंट खे बि पंहिंजा उपाउ वठणु खपनि ऐं गवर्नमेंट खे उन जे ख़िलाफ़ु, छो जो ॾिसो जेको क़त्ल थिए थो, जॾहिं कंहिं उनखे मारनि था, वञी करे पंहिंजे ॻोठ में वञी करे ख़ुशियूं मल्हाइनि था, क्लैशन कोफ हणनि था, ज़ाहिर आहे उन्हनि जो चहिरो ज़ाहिर न आहे, उन्हनि जो चहिरो बि ज़ाहिर आहे, उन्हनि जे सभु शइ ज़ाहिर आहे। अॼुकल्ह जेको ही तव्हांजे हथ में मुंहिंजे हथ में मोबाइल आहे सर, ही दुनिया आहे। अगरि हिन खे इस्तेमालु कनि CDI जे ज़रिए सभु शइ हासिलु करे सघनि था। मां सम्झां थो त नेक नियती अगरि हुजे त कोई बि मसइलो अहिड़ो न आहे जेको हल न थिए। डॉक्टर साहब तव्हां धाड़ेलनि जे ज़िक्र बि कयो, तव्हां धाड़ेलनि वारे मामले ते सुठो, मां जी पहिरियों बि तव्हांखे चयो, तव्हांजो असराइतो आवाज़ु हुयो ऐं अल्हम्दुलिल्लाह चई सघूं था त खोड़ बहितरी आहे। ऐं साॻे टाइम ते हाणे इहो ॿुधाइजो त हीउ जेको नासूर आहे, हिन जे ख़ात्मे लाइ कॾहिं खां को तहरीक हलाइणु शुरू कंदो? उन सां गॾो गॾु इहो ॿुधाइजो त छा तव्हां हिकिड़ो ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे, आम तरीक़े सां किथे बि कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी थींदी आहे, को माण्हू कंहिंखे तशदुद कंदो आहे, वीडियो भरे थो, त यकदमि वॾे शहरनि में असां ॾिठो आहे त उनजो सॉफ्टवेयर अपडेट थी वेंदो आहे, गिरफ़्तार थींदो आहे, उनखां माफ़ीनामो लिखायो वेंदो आहे। कश्मीर में ही ॾाढे जारे अंदाज़ सां माण्हू मारण खां पोइ ख़ुशी जो इज़हार थींदो आहे। अञा उहो धाड़े उहो जेको कातिल आहे उहो पंहिंजी मंज़िल ते बि न पहुचंदो आहे, रस्ते में बि मोटरसाइकिल ते उहो वीडियो भरे ॿुधाईंदो आहे त मां हीउ कमु कयूं थो वञा। छा हिते बि सम्झो था त इहा पुलिस अगरि एॾनि माण्हुनि खे टारगेट करे त इहो किथे न किथे इन मामले में बि घटिताई ईंदी? ऐं कुझु अरसे खां वठी करे साल खनि थियो आहे जॾहिं तो असांजो SP साहिबु गांगरो ऐं उनजी टीम आई आहे, उन्हनि पंहिंजे लिहाज़ सां तमामु उहो कई आहे। मां सम्झां थो त मूंखे ईअं नथो चवणु खपे त फ्री हैंड ॾिनो वञे उन्हनि खे, बल्कि मां ईअं सम्झंदुसि त इन्हनि खे सियासी जेको इन्फ्लुएंस आहे उनको ख़तमु करे तव्हां इन्हनि को कमु वठो, त मां नथो सम्झां त इहे कोई कमु न कंदा। छो जो असांजी असल फोर्स जेकी आहे न सर पुलिस आहे, अगरि उनखे ताक़त ॾिनी वञे त उहा वधीक कमु करे सघे थी ॿियनि इदारनि खां। इन ख़ातिर जो पुलिस असांजे हालात खे, असांजे इलाइक़े खे, असांजे माण्हुनि खे चङे सां बहितर तरीक़े सां सुञाणंदी आहे। इन ख़ातिर अगरि पुलिस इन तरीक़े सां कमु करे जी हाणे करे थी धाड़ेलनि जे ख़िलाफ़, इन जे ख़िलाफ़ बि कमु करे। SP साहिबु इन में असांजो जेको आहे हिन वक़्तु सीरियस आहे।
उन बाक़ाइदा इहा ॻाल्हि कई आहे त मां इन क़बीलाई झगड़नि खे ख़तमु करण में पंहिंजो किरदारु, जेको मुंहिंजी पुलिस जो किरदारु आहे, मां पंहिंजे नोटेबल जे ज़रिए, सरदारनि जे ज़रिए, पंहिंजे जेके हितां जा नेकमल माण्हू आहिनि उन जे ज़रिए हिकिड़ियूं टीमां बणाए करे जहिड़े तरीक़े सां थींदो उन्हनि खे अगरि उहे न मञी रहा त कानून जे शिकंजे में आणण जी बि कोशिशि कंदासीं। मां हिते पंहिंजे वज़ीर दाख़िला साहिब खे गुज़ारिश कंदुसि त ख़ुदारा पंहिंजे उन अमल खे तेज़ करियो ऐं असांजे इलाइक़े में वरी अची करे हिकु ॿ ॾींहं कैंप हणो ऐं वरी अची करे इन्हनि क़बाइली झगड़नि जे बारे में पाबंद करियो असांजे सरदारनि खे त बाबा तव्हांजे जखराणी ऐं बंगवार जे बारे विच में झगड़ो आहे, बंगवार ऐं गोले जे विच में झगड़ो आहे, तव्हां सरदारनि खे विहारो, उन्हनि खे चओ त उन्हनि खे टाइम ॾियो त हेतिरे ॾींहंनि में असांखे इहे झगड़ा ख़तमु खपनि। मां नथो सम्झां त सरदार साहिब इहे पंहिंजो किरदारु अदा न कंदा। बाक़ी 5 आङुरियूं बराबरि जीअं सरदार साहिब चयो बिल्कुलु आहे, लेकिन इन 5 आङुरनि खे बराबरि करणो पवंदो सर। ठीकु आहे वॾी महिरबानी डॉक्टर मेहरचंद साहब, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। रशीद सुबुह साहब तव्हांजी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु नाज़रीन तव्हां असांजे साथियुनि जी महिमाननि जी गुफ़्तगू ॿुधी आहे। जो चवणु आहे त सूबाई घरू वज़ीर ज़िया हुसैन लंजार अगरि संजीदा थी करे 2 ॾींहं कश्मीर में कैंप कंदा त घणे भाङी ही जेके क़बीलाई नासूर आहे ही ख़तमु थींदो। ऐं माज़ी में ई थियो आहे, कुझु टाइम पहिरियां शिकारपुर में जॾहिं हुन भया ऐं जतोई तकरार जो ज़िक्र कयो, उन सरदारनि खे हिदायत कई त हू पंहिंजा जेके मामलात आहिनि उहे सुधारनि, त उन खां पोइ ही जतोई ऐं महर जेको तकरार आहे उन में फ़ैसिले जी तारीख़ बि मुक़ररु थी आहे। ऐं उन सां गॾोगॾु कश्मीर जा जेके सियासी बोतार आहिनि उन्हनि खे, छाकाणि त उहे उन्हनि माण्हुनि खां वोट वठनि था, उन्हनि जे वोट ते कामयाबु थियनि था ऐं इक़्तिदार जा मज़ा वठनि था, उन्हनि खे ख़ासि तौर ते पंहिंजी इहे अनाऊं कंहिंजी मुखालफ़त खे चिथणु ऐं इन सभिनी शयुनि खे पासीरो रखी करे इहो सोचणु घुरिजे त हिकु इंसान जो क़तलु पूरी इंसानियत जो क़तलु। तंहिंजे करे उन्हनि सरदारनि, सियासी सरदारनि खे ख़ासि तौर ते कश्मीर ज़िले में जेके हलंदड़ क़बीलाई तकरार आहिनि उनजे ख़ात्मे लाइ कोशिशूं करण जी ज़रूरत आहे। अॼु प्रोग्राम सुभाणे कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मां मुलाक़ात थींदी, तेसीं ताईं अलाह भाई।